निगरान वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्क में अमन अमान जी सूरतहाल ऐं मईशत जो जाइज़ो वरितो वेंदो। आम चूंडूं 90 ॾींहनि में नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में नई आदमशुमारी जे बुनियादनि ते तकबंदियुनि जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सॼे मुल्क में 8 सेप्टेम्बर खां 7 अक्टूबर ताईं तकबंदियूं कयूं वेंदियूं। 8 अक्टूबर खां 8 नवंबर ताईं तकबंदियुनि बाबति तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। तकबंदियुनि बाबति इंतिज़ामी मामला 31 अगस्त ताईं मुकमल कया वेंदा। नयुनि तकबंदियुनि खे 14 डिसंबर ताईं हतमी शक्ल ॾिनी वेंदी। 19 रुकनी निगरान वफ़ाक़ी काबीना हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर इस्लामाबाद में मुनक़िद तक़रीब में सदर आरिफ अलवी काबीना मेंबरनि खां हलफ़ खणायो। तक़रीब में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ बि शरीक। 19 रुकनी निगरान काबीना में 3 ख़ासि मददगार बि शामिल। शमशाद अख्तर खे नाणे वारी विज़ारत, जलील अब्बास इलानी खे परॾेही, सरफराज़ बुगटी खे घरू सुदिसमा वारी विज़ारत, मुर्तज़ा सोलंगी ऐं लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अनवर अली खे दिफ़ाई विज़ारत जो कलमदान ॾिनो वियो। अहमद इरफान के कानून वारी विज़ारत, शाहिद अशरफ तारड़ के मवासिलात, खलील जार्ज के इंसानी हक़नि ऐं जमाल शाह के क़ौमी विरसे वारी विज़ारत ॾिनी वई। गौहर एजाज़ के टेक्सटाइल, नदीम जान के सेहत, उमर सैफ के IT, मोहम्मद अली के तवानाई ऐं अनीक अहमद के मज़हबी मामलनि वारो निगरान वज़ीर बणायो वियो। मदद अली सिंधी के तालीम जो कलमदान ॾिनो वियो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर उहिदे जो हलफ़ खणी वरितो। गवर्नर हाउस में मुनक़िद हलफ़ बरदारी तक़रीब में गवर्नर कामरान टेसूरी निगरान वॾे वज़ीर खां हलफ़ वरितो। तक़रीब में सैयद मुराद अली शाह, अॻूणनि वज़ीरनि, सियासी अॻवाननि, परॾेही सिफ़ारतकारनि, वापारियुनि ऐं फ़ौजी तोड़े सिविल अख़्तियारनि जी शिरकत। जुड़ावाला में पेश आयल वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक बर्दाश्त जो गुनाह आहे। अक़लियतुनि ख़िलाफ़ अदम बर्दाश्त ऐं इंतिहाई रवैये जे वाक़ियनि जी का गुंजाइश नाहे। पाकिस्तान जा समूरा शहरी बराबरि आहिनि। कंहिंखे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं विॻोड़नि में मुलविस जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ISPR इंटर्नशिप प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त क़ौमी तरक़ी में नौजवाननि जो किरदारु ॾाढो अहम आहे। नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। नौजवान अमुन, तरक़ी ऐं ख़ुशहाली में अहम किरदारु अदा करे सघनि था। रानीपुर जी हिकु हवेली में तशद्दुद बाद मासूम नींगरी फातिमा फरड़ो जे तड़पी फ़ौत थियण वारो मामिलो। केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार पीर असद शाह रानीपुर जी अदालत में पेश। 4 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। खैरपुर जे सेशन कोर्ट फ़ौती नींगरी फातिमा जी क़ब्र कुशाई जी इजाज़त ॾेई छॾी। SSP खैरपुर रोहेल खोसो जो चवणु आहे त नींगरी जी क़ब्र कुशाई करे लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो। IG सिंध जे हुकुम ते 3 रुकनी जांच टीम क़ाइमु। जांच टीम में SSP खैरपुर रोहेल खोसो, ASP नौमान अली ऐं DSP अब्दुल कुदूस कलवड़ शामिल। SSP खैरपुर चवे थो SHO अमीर चांग ऐं डॉक्टर खां इंक्वायरी टीम जांच कंदी। ज़ोर जराईंदी न 3 कलाक जे निंड पिटंदे तब माराईंदी। बाथरूम में पान गोगा ॾेई पोइ वाइपरनि सां मारींदी। पोइ 4 कलाक मां रतोए पोइ थैलियूं चराई वञ। मुंहिंजी मां ईंदी वरी चवंदी कैमरा में ॾिसंदी वरी चवंदी गाड़ी बाड़ी ॾियसि पोइ मोटाए छॾींदी। कंहिंखे दा अञा हेखलो न बाजी राति ते इलाही मारियो हुई न वरी आख़िर ते हिकु लत बि ईअं हिते। पोइ मां मरां पई वरी चई सुबुह मज़ो कराईंदमि। मां सुबुह 10 बजे भॼी आयमि। मां चवां पाण खे मारींदमि या ख़ुदिकशी कंदमि। मुंहिंजो दिमाग़ एॾो ख़राबु करे छॾियो। रानीपुर जी हवेली में नींगरी फातिमा फरड़ो जे बेदर्दी सां क़त्ल खां पोइ हिकु ॿियो इंकिशाफ। हवेली में ज़ुल्म बर्दाश्त कंदड़ हिकु ॿी मुतासिर नारी साम्हूं अची वई। खानवाहण वासण ओजाला फरड़ो इंकिशाफ कयो आहे त पीर असद शाह जी ज़ाल हिना शाह 2.5 सालनि ताईं मथसि तशद्दुद कंदी रही। हिना शाह बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाईंदी ऐं सॼो ॾींहुं कमु कराईंदी हुई। तशद्दुद सबबि मुंहिंजे पेट ते निशान आहे। को बि दांहुं ॿुधण वारो न हो। दिलि चवे पई त या त पाण खे मारे छॾियां, पर वझ वठी हवेली मां निकिरी आयसि। सखर पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। केस में नामज़द वधीक 3 सहूलियतकार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि क़त्ल में मुलविस 3 सहूलियतकारनि कातिलनि खे घर में तरसाए मानी बि खाराई हुई। मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी।
सांगड़ वेझो बेराणी थाणे जी हद में फुर मुज़ाहिमत दौरान वापारी मारिजी वियो। हथियारबंदनि सां मुज़ाहिमत ते वापारी अख्तर उर्फ दौलो महर मारिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। अहमदपुर वेझो 6 हथियारबंदनि घर में दाख़िल थी औरत खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ चाचड़ में घर ते चढ़ाई करे हथियारबंदनि मुस्मात फौजिया चाचड़ खे क़त्ल कयो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे।